प्यारी साध संगत, एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं। हिन सत्संग में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। एक कृष्णम सर्वदेवा, भगवान श्री कृष्ण जी स्तुतीअ सां सत्संग की शुरुआत करे रहिया आहियूं। छो त भगवत गीता ते सत्संग हली रहियो आहे, जेका भगवान कृष्ण जी बाणी आहे। 18 अध्याय ऐं 12 नंबर श्लोक उते असां बीह रहिया आहियूं। छो त प्रारब्ध अखर अची रहियो आहे। प्रारब्ध जो वर्णन आयो आहे त हुन में कर्म जो वर्णन भी अची वियो, फल जो भी वर्णन अची वियो, भाग्य भी अची वियो, पुरुषार्थ भी अची वियो। उन्हनि सभिनी विषयनि खे स्पर्श करणो पवंदो। त असां कुझु ॿुधोसीं बि पहिरीं। असां ॿुधोसीं कर्म 3 प्रकारनि जा थींदा आहिनि। हिकिड़ा क्रियमाण, जेके रोज कर्म असां कयूं पिया था, सुठा या ख़राब। ॿिया थींदा आहिनि जेके पिछले जन्म जा कर्म आहिनि, जिन अञा फल न ॾिनो आहे, उहे संचित, उहे जमा पिया आहिनि, सुठा या ख़राब। केवल ख़राब ई न समझिजो संचित कर्म खे। जीअं चइबो आहे कि सभु कर्म भोग आहे बाबा, त इहे दुख में ई रुगो माण्हू चवंदा आहिनि कर्म भोग आहे। सुख में छो न चवंदा आहिनि कि कर्म भोग आहे? उते भी भोग अखर उते भी चवणु खपे। उते भी माण्हू भोगे रहियो आहे, सुख भोगे रहियो आहे बिना मेहनत जे, त उहो बि कर्म जो ई भोग आहे। कर्म भोग केवल दुख खे थोड़ी चइबो आहे कर्म भोग, सुख खे भी माण्हू भोगे रहियो आहे। ॼमण सां ई कंहिं अमीर घर में कंहिंजो जनम थियो त कर्म भोग आहे न, सुठो। अनिल अंबानी जे घर में ॿार ॼायो त कर्म भोग, कर्म खणी आयो न पंहिंजो। त कर्म भोग केवल दुख खे न चइबो आहे, सुख खे भी चइबो आहे। ॿई ॻाल्हियूं बराबरि ई त आहिनि, ॿई टिकण वारा भी कोन्हनि। दुख सुख अगरि अचे, सुख अचे त हाणे तयार रहो दुख जे लाइ भी। इन जे पुठियां छो अचेव थो? थधि आई आहे त तयार रहो, ख़ुशि थियो, बसंत अचण वारो आहे। अगरि बसंत में आयो त तयार रहो, गर्मी अचण वारी आहे। गर्मीअ में अगरि तपत महसूस थी थिएव त ख़ुशि थियो, बरसात अचण वारी आहे। बीहंदो कुझु भी कोन। ॾींहुं राति, ऋतु, मौसम ऐं दुख सुख हिक ॿिए जे पुठियां ईंदा। अॻे असां स्कूल जॾहिं पढ़ंदा हुआसीं त छंछरु ॾींहुं जेतिरो सुख ईंदो हो, ओतिरो आर्तवार ॾींहुं कोन ईंदो हो। छो त छंछरु ॾींहुं स्कूल मां आयासीं, हाणे ख़ुशी हुई कि सुभाणे छुटी आहे। ऐं आर्तवार ॾींहुं बल्कि दुख थींदो कि सुभाणे सूमर आहे। ऐं सूमर माना 7 ॾींहंनि जो वरी शुरू थी वेंदो। त सुख में दुख ॻोल्हण जी कला ऐं दुख में सुख ॻोल्हण जी कला अचणु खपे। श्री कृष्ण भगवान उहो ई पियो थो सेखारे कि बीह न रहो, चक्र त हले थो। त जेके असां अञा भोगिया कान्हनि, पिछले जन्म जा कर्म सुठा भी था थी सघनि, ख़राब भी था थी सघनि, उनखे चइबो आहे संचित कर्म। जेके जमा पिया आहिनि, वो कॾहिं भी फल ॾेई सघनि था, या उहे घटिजी भी सघनि था। सत्संग ॿुधी करे कुझु मां घटिजी भी सघनि था। ऐं टियों थींदो आहे जेको हाणे जेको तय थी वियो कि इहो फल हाणे ॾींदो, उनखे चइबो प्रारब्ध। प्रारब्ध त ईंदो, उहो कटिजंदो न, उहो भोगणो ई पवंदो। माना निश्चित, जेको तय थी वियो।
जंहिंमें हाणे सुनवाई बि थी वई, फ़ैसिलो बि अची वियो कि हिन खे हाणे कोई कटे न सघंदो। उहो प्रारब्ध श्री कृष्ण भगवान चए थो मरण खां पोइ बि न छॾींदो पीछो, पोइ 3 प्रकारनि जे रूप में ईंदो आहे। प्रारब्ध माना ख़राब न, प्रारब्ध सुठो बि थो थी सघे। असां लाइ जो सत्संगनि में ख़राब ई ख़राब चयो आहे, प्रारब्ध, कर्म, ऐं ॿियो सवेल छा चयो, कर्म भोग। अलाए छो असां सिंधियुनि या सत्संगनि ख़राब जॻह ते अखर यूज़ कया आहिनि, पर सुठा बि था थी सघनि। प्रारब्ध सुठो, कर्म भोग सुठो थी सघे थो। त प्रारब्ध जेको भाग में लिखियल आहे, थी सघे थो हींअर ताईं तव्हांजी 50 साल उमिरि थी वई हुजे ऐं अञा ताईं का विशेष तव्हां धन अर्जित न कयो हुजे, पर हाणे मिली वञे 51 साल में प्रारब्ध। गुरु अमरदास खे 63 साल ताईं कुछ भी खबर कोन हुई गुरु अंगद देव जी या गुरु वाणी जी। 63 साल ताईं गरीबी जीवन पे गुजारे ऐं पोइ जॾहिं कृपा थी गुरु अंगद देव जी तो उन्हनि खे गद्दी मिली वई। प्रारब्ध, इहो प्रारब्ध हो। प्रारब्ध सुठो भी थींदो आहे, ख़राब भी थींदो आहे, पर हिकु ॻाल्हि आहे, वो प्रारब्ध जो फल सदाई रहंदो कोन्हे। फल नाशवान आहे। अगर सुठो फल भी मिली वञे तब नाशवान आहे। नाशवंत संसार मां ई मिलंदो ऐं नाशवंत फल मिलंदो ऐं नाश थींदो। पोइ चाहे दुख जे रूप में वो फल अचे, चाहे सुख जे रूप में, सदाई न टिकंदो। असांखे त इहा कला सिखणु खपे कि वो प्रारब्ध असां कीअं था भोगे सघूं, निर्लेप थी करे। सुख या दुख असांजे भीतर अचे या न अचे, इहो असांजे हथ में आहे। परिस्थिति असांजे हथ में कान्हे। घोट जो स्वभाव मटण असांजे हथ में कान्हे। ज़ाल जो नेचर नथा मटे सघूं। असां प्रयास करे सघूं था ऐं प्रयास भी पंहिंजो कमु कंदो। हिकु कथा बाबा ॿुधाईंदा हुआ, मूंखे पूरी यादि नथी अचे, पर उहा ईअं हुई, हिकिड़े ज्योतिषीअ, हिकिड़े ब्राह्मण पंहिंजे ॿारनि जी छठी खोली। छठीअ में ॾिठईं कि मुंहिंजो पुटु चोर थींदो ऐं मुंहिंजी धीअ जेका आहे सा वेश्या थींदी। ब्राह्मण जी हिननि जो प्रारब्ध त इहो लिखियल आहे, पर मां पूरी कोशिश कंदमि, हिननि खे पढ़ाईंदमि, हिननि खे मां ज्ञान ॾींदमि, सम्झ ॾींदमि कि इहो कमु न कनि। हुन पंहिंजे पुट खे ॾाढो लगन सां पढ़ायो। हुनखे इहो वधीक सेखारियंसि कि चोरीअ जो फल छा थींदो आहे, पाप जो फल छा थींदो आहे, चोरी करण सां ही फल मिलंदो आहे। ऐं धीअ खे बि सेखारियईं बुरी संगत जो छा फल थींदो आहे। हाणे समय पाए करे उहो पंडित गुज़ारे वियो कि ॿार वॾा थिया, ॿिन्हिनि खे ग़लति संगत मिली वई। उन छोकिरे खे ग़लति संगत मिली, चोरनि जो संग मिलियसि ऐं चोर थी वियो। हाणे हिकु दफ़े चोरी करण वियो, पूरो मौक़ो मिली वियो। जंहिं घर में घुसिया सभु सुम्हिया पिया हुआ, ही पहुची वियो जितां हिनखे चोरी करणी हुई। हाणे हिकु शइ हथ में खईं, धन हथ में खईं, पर हिकदमि पिता जी शिक्षा यादि अची वई कि धन चोरी करण सां ही फल मिलंदो आहे। ओतिरो धन निकिरी वेंदो आहे ऐं फल भी मिलंदो आहे। त वापसि रखियईं, वरी ॿी चोरी कयईं, उहो यादि अची वियसि हीअ चोरी करण जो ही फल मिलंदो आहे। ईअं हिनखे का शइ सम्झ में न पई अचे जंहिंजी चोरी करण सां कुझु फल न मिले। हिकु शइ रख ॾिसण में आयसि, रख, उहा हिन खईं। सोची हिन जो कोई दंड कान्हे रख चोरी करण जो। हिन रख चोरी कई, ॿाहिरि आयो,
ऐं साथीनि पुछियुसि छा चोरी कयो अथई, चयसि रख। त हुननि चयोसि निकुर भाई, तूं असांजे गैंग मां निकिर, तूं कचो चोर आहीं। माना प्रारब्ध जे अनुसार ही चोर त थियो, पर चोरी कहिड़ी की, रख जी। चोर प्रारब्ध पंहिंजो कमु कयो, पर पिता जी शिक्षा पंहिंजो कमु कयो। प्रारब्ध बि पूरो थियो ऐं प्रयास बि कमु अची वियो। ऐं छोकिरी बि ईअं ई वेश्या जे संग में, ग़लति संग में अची वेश्या थी, पर उहो मूंखे यादि नथो अचे, उहा बि बची वई। त प्रारब्ध खे असां मटे था सघूं। कंहिंजे भाग में लिखियल हुजे कि हिन छोकिरीअ जी शादी हिकिड़े टीचर सां थींदी ऐं उहो टीचर सरकारी गवर्नमेंट वारो कोन हूंदो, घर में पढ़ाईंदो हूंदो ॿारनि खे, त केरु शादी कराईंदो हुन सां? पर पतो पए उहो छोकिरी प्रयास करे, पुरुषार्थ करे, सदगुण हासिल करे, भगवान जी भक्ति करे, त हुनखे मिलंदो टीचर ई, घर में पढ़ाइण वारो बि, पर ॾाढो सुठो। अॼुकल्ह वॾा वॾा माण्हू पंहिंजे ॿारनि खे कोचिंग जेको पढ़ाइण, कोचिंग मोकिलींदा आहिनि, उहा उन्हनि जी फीस घटि थोरी हूंदी आहे, है न? प्रारब्ध पंहिंजो कमु कंदो, प्रयास पंहिंजो कमु कंदो। ये ॿई कीअं समन्वय थी सघे थो, इहो सिखणु खपे। प्रारब्ध जो ॿुधी करे बि वेही न खपे, वेही रहणु न खपे कि अब जो होना होगा तो होगा ही न, उहो बि थींदो ऐं तोखे बि प्रयास करणो आहे। त प्रारब्ध जे बारे में भगवान कृष्ण ॿुधाए रहियो आहे, जेको थींदो, होना है सो होगा। उहो थींदो, 3 प्रकारनि सां उहो फल ॾींदो। इष्ट माना सुठी परिस्थितीअ जे रूप में, अनिष्ट ख़राब परिस्थितीअ जे रूप में, या मिश्रित सुठो ऐं ख़राब मिश्रित रूप में उहो प्रारब्ध साम्हूं अची बीहंदो। पर असांखे अगरि ख़बर पइजी वञे कि मुंहिंजो प्रारब्ध हाणे हीअ साम्हूं अचण वारो आहे, मूंसां हीअं थींदो, त पोइ छा कंदासीं? बचाव कंदासीं, होॾा वेंदासीं कोन, है न? इन करे भगवान कोन थो ॾे असांखे इहा शक्ति, इन करे भगवान नथो ॾे असांखे, पहिरीं नथो ॿुधाए असांखे, छो त असां चालाक आहियूं ॾाढा। पर जिन संतन महात्माउनि भाणो मिठो करे भायो आहे, स्वीकार कयो आहे न, उन्हनि खे इहा शक्ति बि हूंदी आहे। जीअं मां ॿुधो आहे, हिकिड़ो संत पंहिंजे शिष्य सां गॾु वञे पियो, त शिष्य खे हलंदे हलंदे चयईंसि, ॿुध, पटी अथई, पटी या कपिड़े जी का पटी अथई, जीअं ॿधिजे घाव ते? त हुन चयईंसि न, चयईंसि कोन अथई, न रखंदो वञी छा, कर व्यवस्था। शिष्य चयईंसि कयां थो। हुन हिकिड़ो कपिड़ो कढियो, पटी ठाही, हुनखे धोतई, सुकाई, खणी हले पियो। अॻिते हलिया, हुन शिष्य खे पेर में, अंगूठे में पत्थर लॻो। गुरुअ जी साणे ॿध इहा पटी। त शिष्य चयईंसि कमाल था कयो, तव्हांखे ख़बर हुई कि मूंखे पत्थर लॻणो आहे, त इहो ॿुधायो आहे न कि बची करे हलजां, तव्हां पटी पिया कयो। अरे मूंखे चओ हा त मां बची करे हलां, उहो उपाय ॿुधायो आहे न कि मूंखे पत्थर लॻे ई न। गुरुअ चयईंसि उहो मुंहिंजे हथ में कान्हे, पत्थर तोखे लॻणो ई हो, पर पोइ उन घाव खे तूं कुझु पटी ॿधी सघीं, इहो असांजे हथ में आहे। मां एतिरो तुंहिंजे लाइ एतिरो करे सघां थो कि पोइ छा कर। त भगवान इहा शक्ति बि उन्हनि खे ॾींदो आहे, भविष्य जी घटना थियण वारी, जेके स्वीकार बि कंदा आहिनि। असां बि जेका परिस्थिति आहे, ॾुखियो ॾाढो, पर जेका अचे परिस्थिति, उनखे सोचूं प्रारब्ध आहे असांजो, जेको लहणे उहो वठंदो, जंहिंखे असां लहणो उहो ॾींदो।
उहो असां उहो स्वीकार कयूं। जेतिरी असां सेवा पाण कराई हूंदीसीं ओतिरी ॿियो बि कोई वठंदो असां खां। हिन जन्म में न त पिछलो जन्म हूंदो कुछ, त प्रारब्ध पंहिंजो कमु कंदो। हिकु त उनखे असां स्वीकार करण जी कला सिखूं, ऐं ॿियो नओं जेको कर्म कयूं न इहो सुठो कयूं। इहो सुठो थी सघे थो। पिछलो अगरि ख़राब मिलियो आहे असांखे प्रारब्ध असांजे भाग अनुसार, त ठीकु आहे, यादि बि कोन्हे असांखे छा कयो पिछले जन्म में, पर हींअर त सुठा कर्म कयूं वर्तमान में, जंहिंजो फल वरी पोइ मिलणो आहे। त उनमें सुठा कर्म 4 अथव: धर्म, अर्थ, काम, मोक्ष। या त असां सिर्फ़ धन कमाइण में लॻायूं पंहिंजो जीवन, पर अगरि धन खे लक्ष्य ठाहियोसीं त वरी अधर्म त अची वेंदो। जंहिं लक्ष्य धन खे ठाहियो आहे न, सिर्फ़ धन ई पैसो ई अचे, त उहो ॾाढा अर्थ जा अनर्थ कंदो ई आहे, अधर्म बि थी वेंदो आहे। जीअं हिकिड़े संत जी कहाणी मां सची कथा ॿुधी आहे। हिकिड़ो उदासीन संत ऐं सिंध जो साध बेले जो। इहा कथा मां गीता प्रेस गोरखपुर मां हिकिड़ो विशेषांक निकितो आहे, उन में पढ़ी बोध कथांक। सिंधी उदासीस हिकिड़ो संत, हिकिड़ो भाई हो, उनजो हिकिड़ो दोस्त हो। उन दोस्त न भाई खे चयो कि यार हल ॿिए शहर हलूं, बॉम्बे हलूं, कुझु व्यापार कयूं, पैसा कमायूं, उतां ख़रीदारी करे अचूं। 50-50 हज़ार ॿिन्हिनि मिलाया। उन ज़माने में ॾाढी पुराणी ॻाल्हि आहे। बॉम्बे विया, पहिरीं थोरो घुमिया फिरिया, पोइ होटल में रुकिया। पोइ हिन जे मन में लालच अची वई, हिकिड़े भाईअ जे मन में। जंहिं सलाह ॾिनी उन जे मन में न, जंहिंखे वठी वियो पाण सां गॾु उन जे मन में। ऐं पोइ इहा लालच आई कि छो न इहे हिन जा पैसा, मुंहिंजा पैसा, मां ई ₹1,00,000 आहिनि, इहे ₹1,00,000 मां ई हड़प करे वञा। त पंहिंजे दोस्त खे खीर में ज़हर मिलाए ॾिनई, ऐं उहो पी बि वियो वीचारो विश्वास करे, तो उते गुज़ारे वियो। हिन बि छा कयो, हुन पंहिंजे दोस्त खे खणी कार में विहारे समुंड जे किनारे ते लेटाए आयो कि तबियत ठीक न अथसि, ऐं ₹1,00,000 पाए ख़ुशि थी वियो। अची पंहिंजे ॻोठ में ॿुधाई कि अरे वियासीं त उहो त बीमार थी वियो, रुअण लॻो नाटक करे, उनखे बीमारी थी वई ऐं गुज़ारे वियो। हू रुअण लॻा ॿिया उनजा परिवार वारा। हिन उन्हनि खे 8-10 हज़ार ॾिना भाईअ। ॻाल्हि ख़तम थी वई। कुझु टाइम खां पोइ उन भाईअ खे पुटु ॼाओ। हिन पुट खे ॾाढो सुठे सां पालियो पोसियो, वॾो कयईंसि, पढ़ण लाइ फॉरेन मोकिलियईंसि। उहो जॾहिं पढ़ी आयो, होशियारु छोकिरो, उनजे लाइ मिटियूं माइटियूं अचण लॻियूं। ही सोचे पियो ॾाढो सुठो दहेज मिलंदो, पर उहो पुटु हुनजो बीमार थियो त ही डॉक्टर खे ख़र्च करे पियो सस्ताईअ में ₹500-500, पर डॉक्टरनि चयो कि हिते ठीक न थींदव, स्विट्जरलैंड वठी वञोसि। ही भाई ओॾां वठी वियो, उते साल खनि रहियो, पैसा वञसि हिन जा ख़तम थींदा। उन्हनि बि जवाब ॾिनो। पोइ छोकिरे खे वापसि वठी आयो। डॉक्टरनि चयो हाणे ही थोड़नि ॾींहंनि जो महिमान अथव। त भाई ॾाढो रोए पियो पंहिंजे पुट जो इहो हाल ॾिसी। त हिकदमि छोकिरे अखि खोली, जेको बेहोशीअ में हो, अखि खोली। अंत समय हिन छोकिरे खे पंहिंजो पिछलो जन्म यादि अची वियो ऐं खिलण लॻो, मुस्कुराइण लॻो। हुन भाई खे चयसि तो मूंखे सुञातई मां केरु आहियां, मां उहो ई तुंहिंजो दोस्त आहियां जंहिंखे तो मारियो हो।
ऐं मां पूरा 50,000 मां 500 घटि ख़र्च करायो थी मैं, जेतिरो मुंहिंजा तो वटि जमा हुआ। बाक़ी 500 रुपया छॾे थो वञे, बाक़ी 500 अथई मुंहिंजा, मुंहिंजे पुठियां क्रियाक्रम कराइजां। हाणे उहो जेको भाई हो इहो ॿुधी करे त हैरान थी वियो। उनजो नालो मूंखे यादि नथो अचे, पर उन ॾींहं खां उहो भाई पोइ उहो वैरागी थी वियो, संत थी वियो ऐं हिकिड़े साधुअ खां दीक्षा वरितई ऐं उहो हिकिड़े उदासीन महात्मा जो संत थियो। ऐं उन इहा कथा हर हंधि किथे पाण ॿुधाई ऐं किथे ॿियनि पंहिंजे शिष्यनि खे ॿुधाई कि हर हंधि ॿुधाइजो कि झूठ कपट बेईमानीअ जो छा परिणाम ईंदो आहे। त जेको माण्हू धन खे अगरि सभु कुझु सम्झंदो आहे न, उहो अधर्म ज़रूर कंदो आहे। हिकु कलाम आहे, हमेशा साईं जी उबरख छॾे हिर्स हैवानी। हमेशा साईं जी उबरख छॾे हिर्स हैवानी। छॾे हिर्स हैवानी, हिर्स हैवानी, छॾे हिर्स हैवानी, छॾे हिर्स हैवानी। हमेशा साईं जी हुबरख छॾे हिर्स हैवानी। तू जाग पर ही विञाइज वक्त ना वेही। उथी तू जाग पर ही विञाइज वक्त ना वेही। हिता हलिया वया खेई सिकंदर शाह सुल्तानी। हिता हलिया वया खेई सिकंदर शाह सुल्तानी। सिकंदर शाह सुल्तानी छॾे हिर्स हैवानी। हमेशा यार जी हुबरख छॾे हिर्स हैवानी। नागाहण नीह जो नारो छॾे लोक जो लाड़ो। नागाहण नीह जो नारो छॾे लोक जो लाड़ो। सीने में सिर थई सारो तजलो नूर नूरानी। सीने में सार थई सारो तजलो नूर नूरानी। तजलो नूर नूरानी, छॾे हिर्स हैवानी। हमेशा यार जी हुबरख
छॾे ॾे हिर्स हैवानी। बुढ़ल सिर सूर्य ते सटजे पुठिते पेर ना हटजे। सिर ॾेई पोइ सिर खटजे वसे पोइ पैसे रहे मानी। वसे पोइ पैसे रहे मानी। छॾे ॾे हिर्स हैवानी। हमेशा यार जी उब रख छॾे ॾे हिर्स हैवानी। हिर्स माना देखा देखी, ॿिए खे ॾिसी करे हूअ थे स्फुरणा थे कि मूंखे बि ईअं बंगलो हुजे, मूंखे बि कार हुजे, मूंखे बि पैसो हुजे। इहो हिर्स छॾे ॾे हैवानी। इहो हैवानी हिर्स आहे। अधर्म पोइ कराईंदो इहो। ऐं अधर्म केवल इहो न समझिजो कि कंहिंखे मारे लुटे करे पैसा फुरण। अधर्म त हू बि आहे जॾहिं माण्हू धन जे लाइ धर्म छॾे थो ॾे। जॾहिं माण्हू धर्म छॾे करे धन थो कमाए उहो अधर्म आहे। पोइ भली चए कि पंहिंजो पाण खे धोखो ॾियण त आसान आहे, पोइ चए मां का बेईमानी न कई आहे, मां हिंसा कोन कई आहे। पर लालच अधर्म कराईंदी आहे, सूक्ष्म अधर्म। हिकु दुकानदार हो, नंढड़ो ईमानदार दुकानदार, किराने जो दुकान। उनजे साम्हूं वरी हलवाई जो दुकान। हलवाई माना समझो उनखे छा चइबो आहे, जीअं नर्मदा स्वीट हाउस हो। ऐं किराने वारो, स्वीट हाउस वारो त रेट वेंदो वधाईंदो, ऐं किराने वारे जा उहे रेट हलंदो ईमानदारीअ सां हो, सच ॻाल्हाईंदो हो, महिनत कंदो हो, ऐं उहो वेंदो वधंदो स्वीट वारो। त हिकु हर कंहिंखां महात्मा खां पुछंदो हो इहो दुकानदार कि अधर्म सां पियो थो हले। मां ॾिसां पियो थो माण्हुनि खां वधीक ई थो वठे पैसा, त बि वञे थो वधंदो, ऐं मां उते जो उते, उते जो उते ई। पोइ छाजो धर्म? पोइ धर्म जो महत्व छा? अगरि अधर्म सां ई वधंदो आहे माण्हू त धर्म सां छा थींदो आहे? पोइ हिकिड़ो महात्मा जेको पहुतल अनुभवी महात्मा हो, उन सम्झाईंसि, चईसि धर्म सां ई धन जी रक्षा थींदी आहे, इहो यादि रखजांइ। धन धर्म सां ई संभाले ऐं सुरक्षित हूंदो आहे। चईसि हल मां तोखे सम्झाए। गंगा जी जे किनारे ते वठी वियसि उहो संत उन दुकानदार खे, ऐं ॾाढो वॾो खॾो खोटाराए करे उन में बिहारीसि अंदरि। पोइ हुन संत चई हाणे पाणी भरियो हिन में खूह में, जंहिंजे अंदरि ही वेठो आहे। पाणी भरींदा विया, जॾहिं हेसि ताईं गर्दन ताईं पाणी अची वियो त हुन दुकानदार चई साईं बसि हाणे पाणी न भरजो, न त मां मरी वेंदमि। संत चईसि हेॾो पाणी पियो तोखे कुझु कोन थियो, हाणे छा थींदो? 2-3 घड़ा अगरि ॿिया पाणी विझूं त हाणे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? हुन चई साईं उहा ॿी ॻाल्हि हुई, तेसि ताईं पाणी अञा हेसि ताईं न आयो हो, नक ताईं। हाणे अगरि पाणी ईंदो त हाणे त मां ॿुॾी वेंदमि। त संत चईसि तहिड़ीअ तरह जेको माण्हू अधर्म करे थो उहो हाली त भरिजे थो, जेसि ताईं हेसि ताईं पाणी नथो अचे तेसि ताईं। पर जॾहिं हुनजो अधर्म जो घड़ो भरिजी थो वञे न, पोइ हुनजो नाश पक्को आहे, पतन पक्को आहे, उहो किरे थो। त असांखे बि ॾाढा दफ़ा ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं आहिनि कि असां हलूं सही बि था, सही दिशा में ईमानदारीअ सां, पर वधे त हू पियो थो अधर्म वारो, तो भरिजो किथे आहे हुनजो अञा घड़ो।
ऐं थींदो छा असां अॼु सुठो कर्म कयूं त फल अॼु कोन मिलंदो, अॼु फल मिलंदो पिछलो। जीअं यू शेप में थींदो आहे न ट्यूब, यू ट्यूब, असां हितां कुझु भरियूं उहो हितां निकिरी ईंदो। असां सुठी शइ भरीसीं, पोइ मथां ख़राब शइ भरीसीं, वरी सुठी शइ भरीसीं, वरी ख़राब भरीसीं, त पहिरीं छा निकिरंदी? जेका सभिनि खां पहिरीं सुठी शइ भरी हुई। हाणे असां सोचूं भरियूं ख़राब पिया था, निकिरे सुठी पई थी, त जेको पहिरीं जमा आहे असांजो पहिरीं उहो निकिरंदो आहे। त हिन करे कंफ्यूज न थियणु खपे। गुरु हरराय साहिब जन जे जीवन में कथा ईंदी आहे, तव्हां ॿुधी बि हूंदी। हिकिड़ो ग़रीब काठियर हो, उनजे पधर में वण हो हिकु, उन वण में पखी रहंदा हुआ। त पखी उन घर सां प्यार कंदा हुआ ऐं काठियर ग़रीब हो ॾाढो। उन्हनि पखियुनि जे मन में वीचार आयो कि असां जे घर में रहूं था, इन जे भले जी कामना कयूं, इहो परिवार वधे वीजे। त छा कंदा हुआ, उन घर जे पधर में दाणा चुगे करे, चोंच में दाणा खणी गुरुअ जे भंडारे में विझी ईंदा हुआ। गुरु हरराय साहिब जन जे भंडारे में उते विझी ईंदा हुआ ऐं उहे दाणा पीसजी करे जॾहिं भंडारे में विया त उहे दाणा अगामजी विया ऐं हिन काठियर खे हिकु ॾींहुं काठियूं कंदे कंदे धन मिली वियो। हाणे इहो प्रारब्ध कोन हो, ही कंहिंजी कृपा हुई, कंहिंजो कर्म हो। हाणे धन जो अची वियो बिना मेहनत जे, या हिनखे लॻो कि कृपा थी आहे मुंहिंजे मथां निर्मल बाबा जी। ॾाढा ईअं सोचींदा आहिनि। कॾहिं कॾहिं कृपा इन करे थी हूंदी आहे कि असांजे द्वारा कंहिं ग़रीब जे पेट में भोजन वियो ऐं उन जे मन मां दुआ निकिती, उन सां वधी वियासीं ऐं असां सम्झंदा आहियूं कि असांजे बाबा कुल गुरुअ कृपा कई आहे। या जंहिं वटि मां वेंदी आहियां, जंहिं वटि ॾाढी भीड़ हुअं ईंदी आहे, इहो कंफ्यूजन थी वेंदो आहे। आई किथां ॿिए हंधि आहे कृपा ऐं सम्झंदो आहे कंहिं ॿिए जे लाइ। त हिन काठियर सम्झो कि कंहिंजी कृपा थी आहे मुंहिंजे मथां। ॻोल्हे पियो कि शायदि हिकु ॾींहुं ही जेको वॾो ॾाढो वॾो आहे पहुतल पीर, इन वटि मां वियो हुउमि हिकु ॾींहुं, मथो टेकियो, शायदि हुनजी कृपा थी आहे। पर कृपा त थी हुई पखियुनि जे प्रयास सां। पोइ हाणे जॾहिं धन आयो, हिन काठियर सभिनि खां पहिरीं चई मूंखे घर ठाराइणो आहे। त घर ठाराइण में उन घर ठाहिण वारे इंजीनियर चयो ही वण कटणो पवंदो, जंहिं वण ते पखी रहंदा हुआ। चई हा कटियो, वण खे कटियो, हटायोसि। त वीचारा पखी ॾिसनि पिया असांजो घोंसलो टुटे पियो थो, घर टुटे थो, दुखी थिया, पर तॾहिं बि कुझु कोन उन्हनि चयो। पर उते हिरियल हुआ, इन करे बार बार ईंदा हुआ उहे पखी, जॻह ॻोल्हींदा हुआ, हू पंहिंजो घर सम्झंदा हुआ। त काठियर चई ही ॾाढो परेशान था कनि पखी, त पत्थर हणी करे उन्हनि खे भॼाइण शुरू कयो। हाणे पखी वीचारा ॿिए हंधि हली विया ऐं हिन जे घर मां दाणा निकिरण बंदि थी विया जेके देग में पहुचंदा हुआ। पोइ वापसि ग़रीब थियण शुरू थी वियो। उनखे धिकारी न जंहिंजे करे वधियो हो। पोइ वञे पीरनि वटि, फ़क़ीरनि वटि, बाबाउनि वटि कि छो कृपा रुकिजी वई आहे। कोई चएसि ही थिए, हू थिए, पर पूरी तरह वरी ग़रीब थी वियो। पोइ हिकु ॾींहुं गुरु हरराय साहिब जन जे दरबार में पहुची वियो ऐं गुरु हरराय साहिब जन खां हिन सवाल कयो, ॿुधायां हिकु भॼन। ऐं गुरु हरराय साहिब जन ॼाणी ॼाणहार, उहे उन्हनि खे सभु ख़बर आहे।
उहे ॿुधाए, उन्हनि जे अॻियां सवाल थो करे कि साईं मां पहिरीं ग़रीब हुअमि, ग़रीब मां अमीर थियुमि, अमीर मां वरी मां ग़रीब छो थी वियुमि? मूंखे राज सम्झ में कोन थो अचे, कंहिंजी कृपा हुई? तॾहिं बि हरा साहिब चयोसि, ओ ॾियण साण मिलंदई धणीअ जे दुआरे, ॾियण साण मिलंदई धणीअ जे दुआरे, धणीअ जे दुआरे साईं ना विसारे, धणीअ जे दुआरे साईं ना विसारे, ॾियण साण मिलंदई धणीअ जे दुआरे, ॾियण साण मिलंदई। गुरु हर राय वट सजण सेठ आयो, गुरु हर राय वट सजण सेठ आयो, निर्धन हुयुसि मां सेठ भी बनायो, वरी छो गरीबी, वरी छो गरीबी आई छॾियो संसो निवारे, ॾियण साण मिलंदई गुरूअ जे दुआरे, ॾियण साण मिलंदई। तुंहिंजे घर में जोड़ो पखिन जो रहियो थे, तुंहिंजे घर में जोड़ो पखिन जो रहियो थे, खणी अन जा दाणा दान कयो थे, अघियो दान कहिजो, अघियो दान कहिजो, गुरूअ जे भंडारे, ॾियण साण मिलंदई। वया बंद दाणा थी तुंहिंजे धर्म जा, वया बंद दाणा थी तुंहिंजे धर्म जा, मिलिया फल तोखे से तुंहिंजे कर्म जा, निर्धन बणे तूं, निर्धन बणे तूं, धर्म खे धिकारे, ॼण साण मिलंदई। तॾहिं हुनखे सम्झ में आयो कि कॾहिं कॾहिं नंढड़ो सो दान भी ॾाढो वॾो फल ॾींदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं ॾाढो दान करण भी कुछ फल कोन ॾींदो आहे। अघाम जे त करण भी, न त मण मोटी वञनि। कोई माण्हू अहिड़ी जॻह ते पैसो ॾे जिते ऑलरेडी पैसो आहे, त फल जी चाहना न कजो, ऐं जिते जरूरत आहे उते माण्हू थोड़ो भी ॾे त उहो मिले थो। त इहो थियो नओ कर्म, क्रियमाण कर्म, जे इन ई जन्म में प्रारब्ध ठाहे छॾियो। त अहिड़ा कर्म भी थींदा आहिनि कि हिन ई जन्म में असां कुछ कयोसीं ऐं फल भी इन ई जन्म में मिली वियो तत्काल। त ॾाढी गहन कर्मनि जी गति आहे। असांखे त केवल एतिरो समझणो आहे कि असांखे जेका भी परिस्थिति अचे थी उनमें सुख ऐं दुख खां बचणो आहे, उनमें तादात्म्य कान करणो। तादात्म्य समझंदा आहियो, चिपकी वञण, अटैच थी वञण, उन खां बचणो आहे, डिटेच थियणो आहे परिस्थितीअ खां, ऐं पंहिंजे मन जी शांति भंग कोन्हे करणी। भली कहिड़ी भी अवस्था में रखे परमात्मा, उते ॻोल्हे वठूं न। जंहिं परिस्थितीअ में आहियूं उते सत्संग ॻोल्हे वठूं,
कंहिं बि रूप में कीअं बि, सुख में बि त दुख में बि। त माण्हू पंहिंजो जीवन प्रारब्ध जो त भोगे ई भोगे, पर चइनि जॻहियुनि ते लॻाए सघे थो। हिकिड़ो धन कमाइण में, धन गॾु करण में, ॿियो कामनाउनि में, काम सुख सुविधाऊं, संपत्ति, जंहिंसां धन खां मथे आहे काम, जंहिंसां असांखे अञा वधीक सुख मिले। धन में ज़रूरी कान्हे कि सुख मिले, धन ॾाढनि माण्हुनि वटि आहे पर सुख कान अथनि, बल्कि टेंशन अञा वधी वेंदो अथनि धन हुअण सां। काम जो अर्थ इहो त आहे कि सुख, कामनाऊं, घर मकान, सुख सुविधाऊं, घर में हर शइ जी फैसिलिटी, इनखे काम चइबो आहे। चाहे त माण्हू उन में जीवन लॻाए भौतिक सुविधाऊं हासिल करण में, चाहे त माण्हू धर्म में जीवन लॻाए छॾे, धर्म में नीति न्याय सदमार्ग, इन नैतिकता, इन में पंहिंजो जीवन लॻाए, चाहे त मोक्ष पाइण में पंहिंजो जीवन लॻाए। इहा असांखे आज़ादी आहे कि असां पंहिंजो अनमोल जीवन छा में था लॻायूं। गाया हिकु भॼन। हिय हीरन जवाहरन भरी, हिय हीरन जवाहरन भरी, मिली तोखे आ जिंदगी वरी। हिय हीरन जवाहरन भरी, मिली तोखे आ जिंदगी वरी। हिय हीरन जवाहरन भरी, मिली तोखे आ जिंदगी वरी। छा विसरी वया थई वाइदा, छा विसरी वया थई वाइदा, पर सत्संग घड़ी अध घड़ी, पर सत्संग घड़ी अध घड़ी, मिली तोखे आ जिंदगी वरी। हिय हीरन जवाहरन भरी। तोखे करणो हो तो छा कयो, वेठे पंहिंजी तू मंज़िल विसारे हो। तोखे करणो हो तो छा कयो, वेठे पंहिंजी तू मंज़िल विसारे। ॾिसी चोगो पखियड़ा न भुल तूं, मारी हर हर पियो तो निहारे। ॾिसी चोगो पखियड़ा न भुल तूं, मारी हर हर पियो तो निहारे। मता फासी तूं, मता फासी तूं पंध में वरी, मता फासी तूं पंध में वरी। मिली तोखे आ जिंदगी वरी। हिय हीरन जवाहरन भरी।
सतगुर सचे जो सहारो, वठी सतगुर लहो प्रीतम के गोले अंदर में हो, वठी सतगुर सचे जो सहारो। छो तो बाहिर तू भिटकी भवरा, मालिक माधव मालिक थे तुझे अंदर में, खोल दिल जी कान, खोले दिल जी कान से तो दरी, खोले दिल जी कान से तो दरी, जिंदगी भरी हो यही रंग सहारन भरी। त ये अनमोल जिंदगी मिली आहे, सदुपयोग कयूं। ॿियो कोई त कोन ॿुधाईंदव, न को स्कूल तव्हांखे ॿुधाईंदो, न परिवार, न को समाज, केवल सत्संग तव्हांखे ॿुधाईंदो कि ये जीवन जी ये हीरन जवाहरन भरियल अथव ये जिंदगी, इन जो सदुपयोग कयो, सही उपयोग कयो, सही मैनेज कयो। जेका परिस्थिति अचे थी उनखे अचण ॾियो, ऐं जेको तव्हां करे सघो था उहो कयो। स्वामी राम सुखदास चवंदो हो, ॿ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, हिकु थींदी आहे करण, क्रिया करण, उहो असांजे हथ में आहे, कमु करण, कुझु करण, इहो असांजे हथ में आहे, पर थियण छा थींदो उहो असांजे हथ में कान्हे। त जेको असांजे हथ में कान्हे उनखे थियण ॾियूं, जेको असांजे हथ में आहे उनखे कयूं। जेको थिए, जेको थी रहियो आहे उनखे थियण ॾियूं, पर असां जेको करे सघूं था सो त कयूं। एतिरी ॻाल्हि रुगो सम्झी वञूं न, तब असांखे सम्झ में अची वञे कि जीवन जीअणो कीअं आहे। हिकु आहे जेको थी रहियो आहे ऐं थींदो, ऐं ॿियो आहे जेको असांखे करणु खपे, करे सघूं था। इहे ॿई ॻाल्हियूं अलॻि अलॻि आहिनि। ॾाढा दफ़ा माण्हू सोचींदो आहे मां कयां सुठो पियो थो ऐं फल त ख़राबु पियो थो थिए, त उहो थींदो, जेको थी रहियो आहे सो थींदो, पर जेको असां करे रहिया आहियूं इनखे न चइबो आहे कि इहो बि थींदो। असां नओं कर्म कयूं ऐं चऊं इहो त थियणो ई हो, नुक़सान पए त चऊं थियणो हो, फ़ाइदो पए त चऊं मां कयो, ईअं न। असांजो केवल कर्म करण में अधिकार आहे, कुझु बि करे था सघूं, धर्म बि था करे सघूं, अधर्म बि था करे सघूं, पर फल असांजे हथ में कान्हे। गिलास अगर कांच जो टुटे त इहो थियणो हो या असांजे द्वारा थियो? मां ॿुधायांव जवाब। गिलास अगर सस जे हथां टुटे त इहो प्रारब्ध हो, ऐं नुंहं जे हथां टुटे त इहो कर्म हो। सिधो सो हिसाब ईअं ई आहे न। ॿ भाई पीउ ऐं पुट वेठा हुआ, चांहि पिया पीअनि, हिकदमि किचन मां आवाज़ आयो कुझु टुटण जो। त पुट चई अलाए छा टुटियो, अलाए छा करियो, जोर सां चिल्लाई छा थियो? त पिणस चयसि चुप करे वे, चांहि पी, कुझु कोन थियो, चुप करे चांहि पी। त हुन चई न मां पतो त कयां मुंहिंजी ज़ाल जे हथां टुटियो आहे या मम्मीअ जे हथां टुटियो आहे। भाई चयसि तुंहिंजी मम्मीअ जे हथां टुटियो आहे, मूंखां पुछ न। चयसि छो, कीअं? चयसि बेटा गिलास टुटियो किरियो ऐं उनखां पोइ कोई आवाज कोन थियो, त हिनजो मतिलबु आहे तुंहिंजी मम्मीअ जे हथां टुटियो आहे, न त हींअर तक त आवाज बि शुरू थी वञे हा कि माइटनि छा सेखारियो आहे भाती। ही त ॻाल्हियूं सही बि आहिनि किथे, पर किथे किथे ॾिसो न असां वटि ससु ऐं नुंहुं वेठियूं आहिनि, ॿई सत्संग पियूं थियूं ॿुधनि, त हिते इहा ॻाल्हि लागू नथी थिए। हिते त ॼण ॿई साहेड़ियूं वेठियूं आहिनि, ॿई सत्संग ॿुधण लाइ आयूं आहिनि, हिननि जो स्वागत आहे। पर ॿिए हंधि थींदो आहे
गिलास अगर सस जे हथां टुटियो आहे त इहो थियणो ई हो, इहो त होना ई था। नुंहं जे हथां टुटियो आहे त इहो हुन ध्यान न ॾिनो। राम सुखदास, स्वामी राम सुखदास चवंदो हो कि करण में सावधान रहो, कर्म करण में सावधान रहो, पर थियण में फल में प्रसन्न रहो। तव्हां जेको बि कर्म कयो उन में सावधानी रखो, पर जेको फल अचे, प्रारब्ध अचे थो, उन में प्रसन्न रहो। एतिरो सो ई त आहे जीवन जीअण जो फार्मूलो। एतिरो समझ में अची वञे त बि असांजो जीवन सुठो थी वञे। त श्रीमद भगवत गीता कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए पई थी हिन 18 अध्याय में 12 नंबर श्लोक में, जिते असां बीह रहिया आहियूं ऐं श्रवण पिया था कयूं। हिते असां रखूं था, वरी असां परीहं, हीअं न, परीहं वरी शाम जो मिलूं था। बोल श्री कृष्ण भगवान की जय।